नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी ڀرسان क़ौमी शाहराह ते आयान पेट्रोल पंप वटि कराची खां पंजाब जे शहर वरिहाड़ी वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस नंबर BSF 275 ओवरटेक कंदे पोयां खां टालर सां टकराइजी हादसो थी वियो। हादसे सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे मोटरवे पुलिस ऐं भरिया पुलिस पहुची अस्पताल पहुचायो। ज़ख़्मियुनि में बस ड्राइवर ज़फ़र, कंडक्टर फैसल शाह, औरत फ़ाइज़ा, खदीजा, नूरजहां ऐं ॿारड़ो हमज़ा शामिल आहे। मामूली ज़ख़्मियुनि खे तबे इमदाद बाद मोटरवे पुलिस पारां मंज़िल ॾांहुं रवानो कयो वियो, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि खे कराची जी अस्पताल रेफर कयो वियो। ॿुधायो पियो वञे त सभई ज़ख़्मी मुसाफ़िर पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि जा रवासी हुआ। ॿिए पासे टालर ड्राइवर वाक़े वारी जगह तां टालर समेत फरार थी वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।